सिंधुअ जे पाणीअ ते जियापे जो सहारो बणियल किनारनि ते वेठल मोहाणा सिंधु में पाणीअ जी शदीद खोट जे करे पंहिंजे ज़िंदगीअ जे रोज़मर्रा जे रोज़गार लाइ तमामु घणनि मुश्किलातुनि में मुब्तला थियण शुरू थी विया आहिनि। सखर बैराज खां वठी जामशोरो कोटड़ी बैराज, ज़ीरो पॉइंट टंडो मोहम्मद ख़ान, सिजावल, ठठो ताईं सिंधु दरिया में पाणीअ जी खोट इंतहा दर्जे ते पहुचणु शुरू थी वई आहे, जंहिंजे करे सिंधु दरिया में मच्छी मारण, पला मारण लाइ दरिया जे पाणीअ में ॿेड़ियूं खणी रछ लॻाईंदड़ मुहाणा सिज उभरण खां वठी सिज लहण खां पोइ राति जे ऊंदाहे में रछनि में मच्छी न फासण जे करे मायूस जो शिकार थी वापसि मोटी वञनि था। जंहिं बाबति कोटड़ी बैराज खां वठी टंडो मोहम्मद ख़ान जे मुलाक़ातियार ऐं झिरक पुल भरिसां किनारनि ते ज़िंदगी बसर कंदड़ मच्छी मारींदड़ मल्हानि, मर्दनि तोड़े औरतुनि केटियुनि सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो आहे त पानी भी ना है, रोज़गार को भी ना है, ये रछ सुके ते पिया आहिनि, सवारी जा ॾींहं थी विया आहिनि, जेके केनाल निकिता आहिनि उन केनालनि खां पोइ बावजूदि पाणी माना पीअण खां बि न आहे। ईद त थियूं पंहिंजूं ॻाल्हियूं, ईद कपिड़ा लटा त को शइ न आहे वरिती। मच्छी आई कोन, असां बुख वेठा था मरूं, असां ईद कीअं कंदासीं, ॿारनि खे कपिड़ा किथां वठी ॾियूं, असां परेशान आहियूं बाबा, पाणी न आहे त असां सफ़ा परेशान आहियूं। 200 250 300 मां पेट माण्हू ग़रीब करे कपिड़ा कंदी वठे। हाणे जेको पाणी अचे त को वरी पलो मच्छी थिए त दरिया पाणी खोट लॻी पिया, बनी ॿारनि वारा वीचारा दरबदर वाह अचे न सभु सुका पिया। ये तव्हांजो गुज़रान तमामु परेशानी है। हाँ सफ़ा परेशानी। ईद जा कपिड़ा कोन वठी सघंदा। न ईद जा कपिड़ा कोन वठी सघंदा। पाणी आहे कोन, मच्छी मरे ई नथी, ख़बर कोन्हे बाबा कपिड़ा वठी ईंदो या न बि वठी ईंदे। ऐं पाणी आहे कोन, पाणी मां छॾींदा असीं मच्छी वच्छी मारियूं, मुंहिंजो पे मच्छी मारींदो आहे। न को पाणी आहे दरिया में, न को ॿियो, न को बनी, न को ॿारो, न को माल, न को मिल्कियत, बच्चा नंढड़ा आहिनि, न को ईद संभाल ॾिनो आहे, न को कहूं आहे। असांजे ग़रीबनि खे ईद ॾिन, नंढड़ा बच्चा पुटनि कुकड़ो नियाणियूं छा कंदासीं। अलाह आहे असांजो बाबा। कोने गुज़र छा मां कपिड़ा वठंदा, गुज़र आहे ई कोन। खाइण पीअण तव्हांजो कीअं थो थिए? हाणे ईद जी ख़ुशियुनि में तव्हां पंहिंजे ॿारनि खे घर में खाध खुराक मिठा चांवर के सयूं छा कंदा? ये सेवयूं पे चांवर के पियूं कंदासीं। अच्छा, पोइ पैसा न हूंदा पोइ किथां कंदा? पैसा न हूंदा, यहीं त ॻाल्हि आहे न, मजबूरी आहे असांजी। अच्छा, छा था सम्झो दरिया में पाणी कोन्हे त मच्छी तव्हांजो रोज़गार थिए कीअं थो? बसि दरिया में पाणी आहे कोन, मच्छी में आहे कोन, पोइ मिड़े मजबूरीअ सां पिया आहियूं बचा वठे। नंढड़ा बच्चा से वारीअ में वीचारा बुखनि में वात पिया मिजनि, मथां सॻोरो ॾींहुं ग़रीब मिसकीन असीं ज़ती मयूं। हाणे असां ग़रीबनि खे कुझु ॾियो, असांजो त को बि हीलो कोन्हे। सही भूंगड़ियूं ठहियूं पियूं जिन में न गोदड़ बसांवर सही कोन्हे, न खाइण जो न पीअण जो। सूर्य ट्रेन पिया कढूं, मच्छी मारण जो सिलसिलो बंदि थी? मच्छी मारण जो सिस्टम बंदि आयो, मच्छी आहे कोन, दरिया में पाणी कोन्हे। हुकूमत खे असीं अपील था करियो, महिरबानी करे असांजे हिते दरिया में पाणी बाणी आहे कोन, असांजो गुज़ारो थींदो मच्छियुनि ते। हींअर पाणी कुझु बि कोन्हे को, असांजा सन्हा सन्हा बच्चा असीं बेरोज़गार थी वेही रहिया आहियूं ऐं आउं नाबीन थी वेही रहियसि। महिरबानी करे हुकूमत खे अपील था करियो, असांजी मदद करियो ऐं ईदूं मथां चढ़ी आयूं आहिनि, कुझु न कुझु असांजो वसीलो कनि। हुकूमत के सुर इहा अपील आहे, महिरबानी करे असां ग़रीबनि जो आवाज़ ॿुधनि। सिंधु दरिया जे किनारनि ते बीठल पाणी नए पाणी न अचण जे करे इंतिहाई ख़राब गंदो पाणी थी रहियो आहे, जंहिंमें मच्छी मारण लाइ मल्हां रछ लॻाए आसरे में रहिजी वञनि था, पर खेनि पाणी मां मच्छी नथी मिले त वरी ॿेड़ियुनि ज़रिए सिंध जे ॿियनि इलाइक़नि मां घुमण फिरण लाइ ईंदड़ सियाहत आमदरफ़्त बि घटिजी वई आहे। जंहिं बाबति ॿेड़ी हलाईंदड़ नाखन केटी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त रमज़ान जो महीनो सॼो सना रहंदो आहे, ईद आसरो हूंदो आहे, ईद ते कुझु थींदो पर पाणी कोन हूंदो, माण्हू घुमंदा किथे? अलाह कोन छॾींदो, किथां किथां ज़रियो कढंदो आहे। हिते को सियाह अचनि था, उहे तव्हांखे को ॿेड़ी में घुमनि था फिरनि था, उहे अचनि था, उहे नथा अचनि? थोरा घणा ईंदा आहिनि, पोइ चकर चाढ़ी निकिरंदो आहे, कंहिंखे लॻे थो कंहिंखे कोन थो लॻे। बाक़ी पाणी हूंदो आहे त पोइ गंज माण्हू ईंदा आहिनि, पोइ अलाए हिते
वॾो रंग हूंदो आहे। तव्हां पंहिंजे ॿारनि खे कपिड़ा वरिता आहिनि ऐं कीअं तव्हांजो गुज़रान थींदो, ही ईद जूं ख़ुशियूं तव्हां कीअं मल्हाईंदा? यार तव्हां पाण ॾिसो सिंधूअ में वारी पई उॾामे, न मच्छी आहे ऐं न को असांजो ॿियो गुज़र रहियो आहे। हाणे पाणी ख़तमु थी वियो आहे। छाजूं ईदूं आहिनि, छाजूं बरातूं आहिनि, मिड़ई अलाह खे यादि था कयूं। किले अटिया पैसा रब ॾिए थो, हे खाऊं था, शाम जो वरी सुबुह जो निकिरूं था, ही टाइम थी थो वञे। अञा सुधो असांखे का शइ पेट में कोन्हे, ठीकु आहे। जहिड़ा रोज़े में पिया हलूं, ॿचिड़नि जो छा हाल हूंदो, छाजा कपिड़ा, छाजा लटा, ईअं जीअं फ़क़ीराना हाल थी विया आहिनि, ही दरिया जा हाल आहिनि। हाणे असीं ॿियो त ठहियो ई ॿेड़ियूं कर्ज़नि ते असां ठाहियूं आहिनि। हाणे उन वापारियुनि जा असांजे ॻीचीअ में अथनि, पाणी कोन्हे को, त असीं उन्हनि खे कर्ज़ किथां ॾियूं, ॿेड़ियूं किथां वाजूं कयूं। हाणे ॿेड़ियूं असांजूं कर्ज़नि में था पिया खणनि। हाणे असां वटि खाइण कान कोन्हे, त हुननि खे कर्ज़ किथां ॾियूं। पाणी छॾीनि त असांखे मच्छी असांजी थिए, मिठो पाणी थिए। ईद वेझो आहे, हा ईद ने मसइले में हाणे असांजी ईद कीअं थींदी, कीअं असांजा ॿचिड़ा कपिड़ा पाईंदा, छा पाईंदा, या पिनंदा, छा कंदा। हाणे इहो मसइलो आहे त हुकूमत खे आज़ाद असांजी आहे त असांखे पाणी छॾी। ॿेड़ी बीचुनि जे गुज़र कंदा आहियूं, अबरो सबरो गुज़र कंदा आहियूं मिड़े, पर पाणी कोन्हे, इन करे कोन था कयूं। सिंधु में कोटड़ी बैराज खां वठी टंड मोहम्मद खान, सिजावल ऐं ठठो ताईं दरिया में पाणी ज़ीरो ते पहुचण करे सिंधु दरिया जे किनारनि ते वेठल मुहाणनि जो हाणे रोज़गार वारो हक़ बि संदन जियापे लाइ ज़िंदगी मौज जो अहिड़ो सबबु बणिजी वियो आहे, जंहिंमां संदन रोज़गार ख़तमु थियण लॻो आहे। संदन रोज़गार जो सिंध जे तारीख़ी किताब में पिणु तफ़सीली ज़िक्र शामिल आहे, जंहिं बाबति सिंध जे सॼाण कलमकारनि, अदीबनि, प्रोफेसर डॉक्टर कादर बख्श मंगसी, सिंधी अदबी संघ जे अॻूणे मरकज़ी अॻवान ऐज़म भट्टी KTN न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त मोहाणा तव्हां ॾिसंदव न, लद्दाख खां जिथां खां सिंधु नदीअ जो वहकिरो थींदो हेसि ताईं पहुचे थो, जेतिरी सिंधु नदीअ जी पंहिंजी तारीख़ आहे, ओतिरी उन सां उन जे कंधियुनि ते वेठल माण्हुनि जी तारीख़ आहे। छो त उहे माण्हू जेके आहिनि से वाहिद इन सिंधु नदीअ जे वहकिरे सां पंहिंजे गुज़र मुआश जो वसीलो बनाए रहनि था। असांजा मुहाणा आहिनि ख़ासि तौर ते, ऐं उनखां पोइ इहो प्रोफेशन अहिड़ो आहे मच्छी मारण जो, जंहिंमें ॿियूं क़ौमूं बि शामिलु आहिनि। उहे बि मच्छी मारीनि थियूं, दरिया में हर क़िस्म जी मच्छी मिले थी, ऐं वॾे में वॾो जेको पलो असांखे हितां मिले थो, उहो दुनिया जो वॾे में वॾो हिकिड़ो गिफ्ट आहे, जेको दुनिया जे मुल्कनि में वञे थो, ऐं असां सिंधी उहो पलो खाराईंदे ख़ुशी महसूसु करियूं था। ऐं उहो जेको सो हिते पलिजे थो, निपजे थो, वॾो थिए थो, ऐं मलाह उनखे मारे पंहिंजे गुज़र मुआश जो उनखे ज़रियो बनाइनि था। पर सिंधु दरिया सुको पियो आहे, उनजे पेट में कंग रड़नि पिया, त उहो वहकिरो जेको बंदि आहे, त उन्हनि जो गुज़र मुआश बि कोन्हे को। उहे वीचारा वाझाए रहिया आहिनि त कॾहिं तो दरिया वहे, ऐं हींअर उहो पाणी जेको आहे सो बंदि लॻो पियो आहे। हीउ ईद जो मौक़ो जेको मथां अचे पियो, उहो उन्हनि जो ॾाढो अफ़सोसनाक गुज़रंदो, ऐं उहे किथां गुज़र सफ़र कंदा, किथां खाईंदा, किथां पंहिंजे ॿचनि जा कपिड़ा वठंदा, किथां हू पंहिंजे मिटनि माइटनि खे ईद मोकिलींदा, ऐं हू उन्हनि जो छा थींदो, इहो अॼु ॾींहं ताईं कंहिं असांजे हुकुमरान सोचियो ई न आहे। ऐं सिंधु नदी जे न वहण सां ऐं असांजे लाड़ जूं सारियूं ज़मीनूं जेके आहिनि से उहे बर्बाद थी वियूं आहिनि, ऐं समुंड जेको आहे सो काहे अचे पियो। ऐं मूंखे आउं पाण अखियुनि सां ॾिसी आयो आहियां, जाती खां 1.5 किलोमीटर जे मुफ़ासिले ते उते बि दरिया पहुची वियो आहे, पंहिंजा नाला हणी छॾिया आहिनि सो। त जॾहिं समुंड ज़मीनूं खाईंदो पियो अचे ऐं हिते बर्बादी पई थिए, पाणी सिंधु नदी जो जेको समुंड खे पोइ हिते धिके थो, न धिकण जे करे ऐं असां सॼा सिंधी माण्हू जेके आहिनि से बर्बाद थी वेंदासीं, इन जो अहसासु असांजे हुकुमराननि खे टके जो बि कोन्हे। चूलिस्तान जो जेको इलाइक़ो आहे उहो आबाद पिया कनि, उहो अॻे ई बर्बाद आहे। ऐं ॾिसी आयो आहियां, ऐं किला डेरावर ताईं पाण वियल आहियां, उते जूं ज़मीनूं उहे ई बर्बाद आहिनि, ऐं उते पाणी खणी वञनि पिया। इहो हिकिड़ो मख़सूसु तबिको आहे, उन्हनि जूं ज़मीनूं आहिनि। जॾहिं सराइकी पट्टी वारा माण्हू बि चवनि था त असांजो को बि मफ़ाद कोन्हे, उहे ज़मीनूं असांजूं आहिनि ई कोन, उहो को सरमाएदार तबिको आहे जेको उन्हनि जूं ज़मीनूं खणी वियल आहे। त हाणे उहो फ़ाइदो हिकिड़े मख़सूसु तबिके खे थियल आहे, ऐं उहो मोतबर चवनि था त हीउ पाणी ते असांजो हक़ु आहे, ऐं सिंध जे माण्हू जो हक़ु कोन्हे को, ऐं सिंध खे हिकु अधु केनाल ॾेई उन्हनि खे ख़ुशि कयो वियो आहे। बाबा तव्हां लिखी ॾिनो आहे, तव्हां पंहिंजे गुनाह खे धोअण जे लाइ वरी ॿियो पासो वठो न, ऐं तव्हीं चओ न त असीं इन जिदोजहद में वरी बि शामिलु थियूं था, त सिंध जी तबाही कोन थींदी।
इहा बि शइ कान्हे। ऐं जेके माण्हू क़ौम परस्त दुनियूं आहिनि, शागिर्द आहिनि, ख़ासि तौर ते पढ़ियल तबिको वुकला आहिनि, उहे तमामु सुठे नमूने उथिया आहिनि ऐं असांजूं वॾियूं उमेदूं आहिनि त इहो असांजो सिंधू दरिया ॿीहर वहंदो ऐं पंहिंजे उन औज ऐं उरूज सां वहंदो ऐं वरी बहारी ईंदी। सिंधी माण्हू जंहिंमें बि का गैरत आहे ऐं जेको पंहिंजे इज़त नफ़्स लाइ मरे थो ऐं जीअणु चाहे थो, सो सिंधू नदीअ जो वहिकिरो कंहिं बि क़ीमत ते बंदि थियणु न ॾींदो। ऐं असांजो जीअणु मरणु ऐं असांजो मुस्तक़बिल, असांजा शानदार ख़्वाब, असांजो सरसब्ज़ ज़मीनूं, हिते जूं आबादियूं आज़ादियूं सभु सिंधू दरिया जे वाण सां आहिनि। अदरवाइज़ असीं कुझु बि कोन आहियूं। जा उमर तो मलीद सां सोए वरती फुमरा वही वीचारनि विसरी ख़ुशी ऐं ख़रीद फिकण कया शहीद मारू मुल्क मलेरिया। सिंध जी मौजूदा सूरत हाल में जिते सिंधू ते कैनालनि जो जी अदावत जो मसइलो इंतिहाई ख़तरनाक पोजीशन में पहुतल आहे। सिंध जा साञावंद सभु जा सभु रोडनि ऐं रस्तनि ते एहतिजाज करे रहिया आहिनि। उन समूरे पस मंज़र में सिंधू दरिया में जेका वारी उॾामे पई, जेका लट उॾामे पई, उन जो घणे खां घणो तइल्लुक़ जेको आहे सिंधू दरिया जे किनारे ते आबाद मोहाणनि जे गुज़र मुआश जे मसइले सां मनसूब आहे। सो असां सम्झूं था त जिते दरिया में वारी उॾामंदी हुजे उते हज़ारे लखे मुहाणनि जे गुज़र सफ़र जो जेको ज़रियो आहे उहो इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल ते पहुतल आहे ऐं सिंध जे मुहाणनि में फाका कशी वारी सूरत हाल बर्पा थियल आहे। पाणी जे ढुक जे लाइ असां परेशान आहियूं। अञा जेकॾहिं केनाल ठहनि था उन खां पोइ सिंध हिकिड़े कहत रिजाल वारे दौर में दाख़िल थी वेंदी। असां सम्झूं था त पाणी जे न हुअण जे करे न रुॻो हज़ारे लखे मुहाणा जेके आहिनि उन्हनि जा ख़ानदान परेशान आहिनि, पर सिंध जो ज़रात वारो जेको तबिको आहे सिंध जे गुज़र मुआश जे हवाले सां उहो बि पंहिंजे मुस्तक़बिल लाइ इंतिहाई फ़िक्रमंद आहे। ते कैनालनि जी अदावत ख़िलाफ़ सिंध जे पाणी जे हवाले सां, सिंधू ते दाड़े जे हवाले सां पंहिंजे वसे वितार भरपूर आवाज़ बुलंद कयो आहे ऐं असां सम्झूं था उन समूरे आवाज़ में सिंध जे हज़ारे लखे मुहाणनि जे गुज़र जो जेको वसीलो आहे, गुज़र जो जेको ज़रियो आहे, उन ते बि सिंध जे साञा खे सोचणु खपे ऐं आला अख़्तियारनि खे उन्हनि लखे मुहाणनि जे पेट गुज़र जे लाइ बि के उपा वठणु खपनि त जीअं असांजा उहे लखे मुहाणा पंहिंजे गुज़र मुआश जे हवाले सां, पंहिंजे ईद जे ख़ुशियुनि जे हवाले सां पंहिंजे ॿारनि जे चहिरनि ते मुस्कुराहटूं मोटाए सघनि। सिंधू ते पाणीअ जे शदीद बहिरान जे करे सिंधू जेको माज़ीअ में पंहिंजा घस पेचरा तब्दील कंदो हो, उहो हाणे कंहिं बुखायल इंसान जीअं पंहिंजी असुल सघ खे विञाए वारियासी दड़नि में तब्दील थियणु लॻो आहे, जंहिं बाबति सिंधूअ जे सूंह ऐं सभीता मुतासिर थियणु लॻी आहे। सिंध जे फ़नकारनि सिंधूअ में पाणी जे खोट ते पंहिंजे गायकीअ सां भेटा ॾींदे लोक फनकारा सायरा सुमरो सिंधू ते कलाम ॻायो आहे त उतो सिंधूअ जा वारिस सिंधू खे बचायो, उतो सिंधूअ जा वारिस सिंधू खे बचायो, ॿेड़ीअ जो भरियल पूर ॿी पार पुॼायो, ॿेड़ीअ जो भरियल पूर ॿी पार पुॼायो, उतो सिंधूअ जा वारिस सिंधू खे बचायो, उतो सिंधूअ जा वारिस। सिंधू खे भेटा ॾियण लाइ टनी महमूद ख़ान जे नौजवान शागिर्द मुदस्सिर बहिराणी पिणु पंहिंजे अनोखे आवाज़ सां सिंधू खे गीत में भेटा ॾिनी आहे। सिंधड़ी तुंहिंजी मिट्टीअ जो मट नाहे सोन न चांदी, दोज़ख जहिड़ी दुनिया में दोज़ख जहिड़ी दुनिया में तो मूल जन्नत आंदी, मूल जन्नत आंदी, मुंहिंजो हर हिकु सजदो तुंहिंजो, मुंहिंजो हर हिकु सजदो तुंहिंजनि कदमनि खे पियो चुमंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, हाँ सिंधू वहंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, हाँ सिंधू वहंदो रहंदो, सिंध बि रहंदी सिंधी बि रहंदा, सिंध बि रहंदी सिंधी रहंदा, सिंधू वहंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, हाँ सिंधू वहंदो रहंदो।
सिंधु दरिया में पानी जी शदीद खोट जे करे किनारनि ते वेठल मच्छी मारींदड़ मुहाणनि खां ईद जूं ख़ुशियूं बि खसिजी वयूं आहिनि। ईद उल फितर जी आमद ते दरिया में मच्छी मारण वारो रोज़गार न मिलण जे करे संदन ख़ुशियुनि बजाए ग़मगीन में तब्दील थी वयूं आहिनि, जंहिं लाइ ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अहला इख्तियारनि खे सिंधु में पाणी जे विर्छ जो मुंसिफ़ाणो फ़ैसिलो करे सिंधु खे पंहिंजे पाणीअ जो हक़ ॾियणु घुरिजे त जीअं सिंधु में जे किनारे ते रहंदड़ मुहाणा जेके सदनि खां पंहिंजे अबनि ॾाॾनि सां गॾु मजबूर परेशानी में मुब्तला आहिनि से वरी साॻी ख़ुशियुनि खे ॿीहर पंहिंजी ख़ुशियुनि सां ज़िंदगी बसर करे सघनि।